अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हां खे भली कार। अॼु बेतमादी रिथ ते क़ौमी असेंबली में का बि पेशरफ़्त अॻभराई न थी सघी। इजलास सूमर ताईं मुलतवी कयो आहे, जंहिंखां पोइ अपोज़िशन पारां वाज़े कयो वियो आहे, चयो वियो आहे त अगरि सूमर ते ग़ैर आइनी को बि अमल थियो त उन जे ख़िलाफ़ु दमादम मस्त कलंदर कई वेंदी। जॾहिं त PDM जो मार्च इस्लामाबाद तरफ़ रवां दवा है, PTI जा जेको मार्च है उहो बि इस्लामाबाद तरफ़ रवां दवा है। सदारती रेफरेंस भी सुप्रीम कोर्ट में उहो बि जारी है। असां इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त 27 मार्च ते छा थियण तरफ़ वञे पियो, 28 मार्च ते छा थियण तरफ़ वञे पियो। इन अहम सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे जॉइन कयो आहे कराची स्टूडियो में पीपल्स पार्टी जा अॻुवाण डॉक्टर अब्दुल करीम ख्वाजा साहब, जॾहिं त बैरिस्टर अब्दुल जब्बार शेख साहब, अख्तर हुसैन जब्बार शेख साहब असांखे जॉइन कयो आहे, जॾहिं त काज़ी आसिफ़ साहब सीनियर सहाफ़ी उन्हनि बि जॉइन कयो आहे। लाल माली साहब PTI जा अॻुवाण आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। ऐं खियलदास कोहिस्तानी साहब नून लीग जा MNA आहिनि, उन्हनि बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे भली कार थो चइजे। लाल माली साहब, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां कजे। इमरान ख़ान साहब 27 तारीख़ ते हिकु त तव्हांजो जलसो आहे ऐं उन में सरप्राइज़ ॾियण जो ऐलान कयो आहे। कहिड़ो सरप्राइज़ पिया क़ौम खे ॾियो लाल माली साहब? ॾिसो, सभ खां पहिरीं त ज़िक्र कयो त स्पीकर साहब लाइ अपोज़िशन चयो आहे त दमादम मस्त कलंदर कंदासीं। इहे गिदड़ भभकियूं आहिनि जेके अपोज़िशन ॾींदी रही आहे ऐं इन्हनि वॾी कोशिशि कई त 27 तारीख़ ते जेको असांजो जलसो आहे कंहिं बि सूरत में न थिए, ऐं इन लाइ इन्हनि सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जे थ्रू सुप्रीम कोर्ट सां बि राब्तो कयो त कंहिं बि नमूने इहो जलसो कैंसिल कराए सघिजे। पर छाकाणि जो असेंबली हर कंहिंजो हक़ आहे ऐं इहो जलसो 27 तारीख़ ते इंशाल्लाह थी रहियो आहे। जेसिताईं तव्हां ॻाल्हि पुछी आहे त हुन कहिड़ो ट्रम्प कार्ड आहे, सभ खां वॾो ट्रम्प कार्ड त इहो आहे त इहो त 27 तारीख़ खां तव्हांखे अॼु हिकिड़ो जेका तब्दीली आई आहे तव्हांखे ॾिठो हूंदो। असांजो हिकिड़ो ॾहर साहब आहे मुल्तान मां MNA, हू वापसि आयो आहे ऐं अॼु खां वापसी जेका आहे हिननि जी शुरू थी वई आहे। जेके असांजा मुनरिफ़ या जेके आहिनि MNAs ऐं ईंदड़ चंद ॾींहंनि में तव्हां ॾिसंदव इहे सभु वापसि थी वेंदा। स्पीकर जेको इजलास घुरायो आहे इहो हाणे 28 तारीख़ ते थींदो मंडे जे ॾींहुं, ऐं उन खां पोइ स्पीकर वटि 7 ॾींहं आहिनि। उन्हनि 7 ॾींहंनि में कंहिं बि ॾींहं ते हू इन अदम एतमाद ते रायशुमारी कराए सघे थो, ऐं उन खां हिकिड़ो ॾींहुं पहिरीं या उन ॾींहुं इंशाल्लाह इमरान ख़ान जो पंहिंजो आख़िरी कार्ड हू प्ले कंदो ऐं मुख़ालिफ़ धुर जेको आहे उनखे शिकस्त थींदी। तव्हां अपोज़िशन जे मार्च जी ॻाल्हि कई आहे। अपोज़िशन डिवाइडेड आहे, अपोज़िशन में का हम आहंगी न आहे। अपोज़िशन जो हिकिड़ो मार्च जेको JU आहे उहो कल्ह शुरू करे चुकी आहे। नून लीग सुभाणे कंदी। पीपल्स पार्टी हिननि सां गॾु मार्च में न आहे। त हिननि जो जेको असांजो अॻे हिकिड़ो जेको मौक़ुफ़ आहे त मुख़ालिफ़ धुर में का बि हम आहंगी न आहे, को नज़रियो न आहे। हीउ सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो चोरी ऐं जेका लुटियल मिल्कियत आहे उहो बचाइण लाइ ही गॾु थिया आहिनि। ऐं इहो इमरान ख़ान चवंदो रहियो हुयो त जॾहिं हिननि जो एहतिसाब थींदो, जॾहिं हिननि जो रस्तो सोढ़ो थींदो, जॾहिं हिननि खे को दग न मिलंदो त ही सभु जेके आहिनि जेके नाइल करप्ट चोर टोलो आहे इहो गॾु थी वेंदो ऐं मूंसां मुक़ाबिलो कंदो। सो तव्हां ॾिसी रहिया आहियो ही सभु गॾु थी विया आहिनि। इमरान ख़ान हिकिड़े पासे आहे ऐं 27 तारीख़ तय कंदी त जेॾे वॾे तइदाद में पाकिस्तानी तारीख़ जो वॾे में वॾो जलसो जेको थींदो उन खां पोइ न सिर्फ़ु इहे मुख़ालिफ़ धुर जूं पार्टियूं पर जेके सोचे रहियूं आहिनि असांजा इत्तादी उन्हनि खे बि अंदाज़ो हूंदो थी वेंदो त जेका आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे छॾण या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी एजेंडा खां हलण जो उन्हनि खे हिकिड़ो भारी नुक़सानु थींदो। बिल्कुलु बिल्कुलु लाल माली साहब। खियलदास साहब, अॼु की असेंबली में इजलास में जेको स्पीकर बि चए पियो, माली साहब ॿुधाइनि पिया, स्पीकर जो बि चवणो त फातह जॾहिं बि थींदी आहे उन खां पोइ इजलास हिकु ॾींहं लाइ मुलतवी करे सघिजे थो। कानून मुताबिक़ इहो संदसि चवणु आहे त इहा रवायत शुरू खां वठी रही आहे, उनजे करे उन्हनि इहो कयो। ॿियो लाल माली साहब चवनि था त अपोज़िशन में डिवाइड आहे उन्हनि में, ऐं जेके उन्हनि जा मेंबर्स आहिनि जीअं ॾेहर साहब जी ॻाल्हि थी उहे बि वापसि अचनि पिया। तव्हां छा था ॾिसो त वाक़ई जेके मेंबर्स आहे जेके वफ़ादारियूं जंहिंखे चए त तव्हांखे वोट पिया ॾियनि हाणे वापसि पिया वञनि, अहिड़ी का सूरत हाल जुड़ी आहे? असलम साहब, पहिरीं ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, असांखे पोणा 4 साल थिया आहिनि हिन असेंबली में। असीं तव्हां त पहिरियों दफ़ो आयो आहियां, लाल साहब ॿियों दफ़ो आयो, पर जेको ॿुधाईनि था जेके सीनियर दोस्त आहिनि या जेके पार्लियामेंटन आहिनि ॿुधाईनि था हिन जहिड़ो को असां स्पीकर ॾिठो ई कोन्हे। जेको जहिड़े नमूने जानबदारी थी चुको आहे अञा ताईं PTI जे वर्कर वारी
ऐं इमरान ख़ान जी लीडरशिप सम्झे थो त हू कस्टोडियन पाण खे अञा ताईं सम्झे ई कोन थो हाउस जो, तव्हां गैर जानबदार हूंदो। तव्हां ॾिसो त उनजी जानबदारी गुज़िरियल ॾींहुं MNA सां लाजिस में वञी मिलियो पंहिंजे पार्टी लीडर खे पंहिंजी हुकूमत खे बचाइण लाइ। ऐं ॻाल्हि जेकी लाल माली करे थो इहा बिल्कुलु सही आहे। रिवायत रही आहे त जॾहिं बि को ऑनरेबल मेंबर जो इंतकाल थींदो त उन ॾींहुं उनजी फाता थींदी आहे, पर कार्रवाई हलाई वेंदी आहे। ऐं माज़ी में इहो अॼु बिलावल साहिबु ॿुधायो, सॼो रिकॉर्ड मौजूदु आहे त ईअं ई न आहे त को तव्हां बिज़नेस खे ख़तमु करे छॾियो, बिज़नेस तव्हां हलाए सघो था, पर जेकॾहिं हिननि जे बकोल डिवाइड आहे या मेंबर हिननि जा वापसि अचनि पिया, मूंखे तव्हां इहो ॿुधायो त जेको 14 ॾींहं उनखे ख़बर हुई त 22 तारीख़ ते OIC कॉन्फ्रेंस बि आहे, 23 तारीख़ ते बि योम पाकिस्तान आहे, छा 19 तारीख़ उहो इजलास न पियो घुराए सघियो या 8 तारीख़ खां पोइ कॾहिं बि उहो इजलास घुराए पियो सघियो? इहो वतीरो आहे PTI जो। फॉरेन फंडिंग केस हुजे, सुप्रीम कोर्ट में के केस हुजनि, जिते बि कानून या अदालतुनि या इदारनि में को हिननि जी हूंदी त ही ढिले प्रैक्टिस कंदा आहिनि। हिननि जो इहो हर केस में इहो रहियो आहे। ऐं जेकॾहिं हिननि वटि एतिरी अक्सरियत हुजे या हू सम्झनि त असांजे पंहिंजा अंग अखर पूरा आहिनि, त मां सम्झां थो ही देरि न कनि। इहो वाज़े सबूत आहे त हिननि वटि पंहिंजी अक्सरियत विञाए चुका आहिनि। ऐं हीअ जेकी ॻाल्हि कनि था त भई सिंध हाउस में जेको पैसो हलियो या ख़रीद फ़रोख़्त थिए, मां तव्हांखे ॿुधायां, ॾिसो जेके मेंबर्स जिन बि हिननि खे एतिराज़ु कयो या जिन खे पंहिंजी पार्टी सां मतिलबु तंग आहिनि, उहे अॼु न पिया कनि। इहे सभु मेंबर हिननि पोणनि 4 सालनि जी उन्हनि जी तक़रीरूं कढो। ऐं ॿी ॻाल्हि त केरु पंहिंजे इक़्तिदार मां अपोज़िशन में वेंदो, इहो ज़रूरु थींदो त अपोज़िशन मां इक़्तिदार में अचिबो, उहा हास्टेटिंग थींदी आहे, उनखे लालचूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि हुकूमत जूं या ॿियूं। त हीअ त हुननि खे जेकॾहिं हीअ सम्झनि था त असां त हू त अपोज़िशन सां वञी मिलनि पिया, त मां सम्झां हुननि जा जेन्युइन इशू आहिनि, हू नाराज़ आहिनि, हू इमरान ख़ान सां लातालकी करे चुका आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि जेकी रवैयो जेको इमरान ख़ान साहिब जो रहियो या हिनजी पार्टी जो, जिन बि हिननि पार्टी में माण्हू पंहिंजे राय जो इज़हार कंदो, हुननि जेकी बि राय ॾिनी, इमरान ख़ान साहिब वज़ीर आज़म जी कुर्सी ते वेही चवे थो त हिननि जे ॿारनि सां केरु शादियूं न कंदो। त मां सम्झां थो शर्मनाक ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजी गंदी सियासत लाइ हुनजी नियाणियुनि ते, उन्हनि जे घरनि ते तव्हां हमला कयो ऐं वरी चओ तव्हां जो पीउ आहियो, तव्हां मोटी अचो। माना हिकिड़े तरफ़ तव्हां हुननि खे गारियूं ॾियो था, ॿिए तरफ़ वरी तव्हां लालचूं ॾियो था। सो इहो हुननि जो तरीक़ो आहे। जेकी ॻाल्हि सरप्राइज़ जी आहे, मां तव्हांखे ॿुधायां, दुनिया में हारायल खिलाड़ी, हारायल टीम वटि को सरप्राइज़ न हूंदो आहे। खटींदड़ जेको बि हूंदो कप्तान या टीम, उन वटि सरप्राइज़, उहा ई सरप्राइज़ ॾींदी। ऐं मां तव्हांखे ॿुधायां, असां इहा जेकी रांदि आहे सियासी पार्लियामेंट जे अंदरि खटे चुका आहियूं। ऐं अॼु जेकॾहिं वोटिंग थिया, मां तव्हांखे अॼु केतिरनि जे तौर सां ॿुधाइण थो चाहियां, असांजा मेंबर अपोज़िशन जा मुकमल हुआ, जेके असांखे सपोर्ट कनि पिया, जेके बि आहिनि, उहे पार्लियामेंट जी बिल्डिंग में मौजूदु हुआ। इहा इंफॉर्मेशन हुकूमत वटि आहे, पर हुकूमत स्पीकर साहिबु जानबदार आहे, उनखे ख़बर आहे त जेकॾहिं आउं बिज़नेस खे हलाईंदुसि त हुकूमत किरी पवंदी। जेतिरा ॾींहं त कटी सघनि था, पर हिननि खे असां फरार जो रस्तो न ॾींदासीं। ऐं हिन वटि हिकिड़ो ई कार्ड आहे, उहो आहे त इस्तीफ़ा जो। ऐं इस्तीफ़ा ही पाण बि ॾींदो या पंहिंजे जेके टोटल MNAs आहिनि, उन्हनि जी बि मुंहिंजी ज़ाती राय आहे, मुंहिंजो ज़ाती तज़ियो ऐं एज़ ए पॉलिटिकल वर्कर सम्झां थो त इमरान ख़ान पाण बि इस्तीफ़ा ॾेई सघे थो, ऐं जेके हिन जा ॿिया MNA आहिनि, लाल माली समेत, इस्तीफ़ा ॾेई आइनी बहरान करणु चाहे थो, पर असीं हिनखे भॼण न ॾींदासीं। असीं चवंदा त पार्लियामेंट जे अंदरि अच, मुक़ाबिलो कर। ऐं ॿी ॻाल्हि लाल माली कई त हिननि जेको जलसो सुप्रीम कोर्ट में बार काउंसिल जे थ्रू विया, ॾिसो हिननि धमकियूं ॾिनियूं त 10 लख माण्हुनि जे विचां वञिणो पवंदो। हिननि जो मनसूबो इहो हो त नाराज़ इत्तेहादी जेके बि हुनजी सपोर्ट कंदा, उन्हनि खे मारकुट कंदासीं, उन्हनि ते तशदुद कंदासीं, उन्हनि खे अहिड़ो असरु कंदासीं, उहे क़ाबिल ई न हूंदा असेंबली में वञनि। हीअ हिकिड़ी फाशिस्ट पार्टी आहे, तशदुद, ही हर क़िस्म जो तशदुद करे सघे थी। असांजी सियासत बिल्कुलु खेलदास, सियासत पुरअमन ई थियणु घुरिजे। पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। खेलदास, डॉक्टर करीम ख्वाजा बि असां सां गॾु आहिनि, सीनियर सियासतदान आहिनि। डॉक्टर साहिबु, सियासत खे ॾिसंदा पिया अचो, पार्लियामेंट खे बि ॾिसंदा पिया अचो, कहिड़ा ख़दशा आहिनि सूमर ॾियारे जो अपोज़िशन खे चवणो पियो आहे त गैर आइनी को बि अमल थियो त दमादम मस्कल अंदरि कंदासीं? सोलंकी साहिबु, जेको
जेको तजुर्बो मूंखे आहे एज़ अ पार्लियामेंटेरियन जो, त इहो अनरिटन हिकिड़ो लॉ आहे त जेको माण्हू इंतकाल करे थो वञे कंहिं बि पॉलिटिकल पार्टी जो आहे उनजी फातिहा थींदी आहे ऐं फर्स्ट डे ते थींदी आहे फातिहा ऐं उन पोइ वरी उहो बर्खास्त थी वेंदी आहे। अॼु मुंहिंजे ख़्याल सां फातिहा हिननि कोन कई आहे ऐं उन ऑफिस मां ई जेको आहे सो बर्खास्त करे छॾियो, अजोन करे छॾियो। हाणे मंडे ते ई ज़रूरु फातिहा कंदा ऐं पोइ वरी अजोन करे छॾींदा, माना जेको अनरिटन सिस्टम आहे। चलो तव्हांजी ॻाल्हि सही आहे, फातिहा थी आहे, मुल्तवी थी वियो। हाणे मंडे ते जेको आहे सो हिननि जे ज़हन में छा आहे, हिननि ख़ुदि हिन शेख रशीद हिननि इहो चयो आहे त एटलीस्ट 7 ॾींहं अञा खपनि। 7 ॾींहं इन सूरत में थींदा आहिनि जॾहिं हू पेश थींदी आहे, पोइ हुन ते डिबेट थींदी आहे, जंहिंखे ॻाल्हाइणो आहे उनखां पोइ वोटिंग थींदी आहे। हाणे मूंखे कोन थो लॻे त वोटिंग लाइ तयारु आहिनि, बिकॉज़ अददी अक्सरियत जेकॾहिं हिन जा 14 माण्हू मोटी बि वञनि था त इत्यादी जेके आहिनि उहे 17 आहिनि, पोइ बि असां खटी वेठा आहियूं। त पोइ जेकॾहिं हीअ खटियल आहिनि त पोइ या बिस्मिल्लाह वोटिंग कराए छॾीनि। हिकिड़ो हुननि जो मोटी आयो आहे, सुठी ॻाल्हि आहे, ॿिया मोटी ईंदा त लेट्स सी छा थो थिए। पर मुंहिंजो जेको तज़ियो आहे, ऐं शुरू खां PTI खे हिकिड़ी फाशिस्ट ऑर्गेनाइज़ेशन सम्झंदो आहियां, जेका रातो राति ठाही वई ऐं रातो राति ई ख़तमु थी वेंदी, जीअं हिटलर ऐं जी जेका पार्टी आहे मसोलिनी वारी पार्टी। ऐं 32 में 1932 में हीअ जेको प्रोग्राम जी माना नौजवाननि खे ख़बर पए, 1932 में जॾहिं हिटलर खटी आयो त हुन जेको आहे सो को बि सेशन कोन करायो असेंबली जो। हुन छा कयो, जो कुझु अरसे खां पोइ बर्लिन में हुन असेंबली खे साड़ाए छॾियो, चई त कम्यूनिस्टनि साड़े ई आहे, ऐं पोइ हुन हुकुमरानी कई, सेकेंड वर्ल्ड वॉर विड़ियो, तबाही कई, यहूदियुनि जो क़त्लेआम कई, कम्यूनिस्टनि खे मारी, सॼी दुनिया सां विड़ियो। हाणे उहे शयूं हाणे त कोन थियूं थी सघनि। सिंबॉलिक या मेटाफोरिक वे में इमरान ख़ान उहो ई चीज़ पियो करे जेको मसोलिनी ऐं हिटलर कयो। माना जेको आहे सो फाशिस्ट ट्रेन, मज़हबी नारा इस्तेमालु करणु, उन खां पोइ जेको आहे सो मीडिया ते पाबंदी, ऑपोज़िशन खे जेको गद्दार ऐं जेको आहे सो इस्लाम दुश्मन सम्झणु छॾणु, इहे उहे ई ट्रेंड्स आहिनि जेके मसोलिनी या हिटलर इस्तेमालु कयूं पंहिंजे ऑपोज़िशन ते। डॉक्टर साहब, माज़ीअ में त इस्लाम कार्ड इहे इस्तेमालु थींदा था? हा, उहो थिया आहिनि, उहे डिक्टेटर्स कया आहिनि। पाकिस्तान में ज़ियाउलक कयो, या जेको आहे सो पंहिंजो परवेज़ मुशर्रफ बि जेको पेट्रियोटिज़म जो कार्ड इस्तेमालु कई, ऐं इहे फाशिस्ट कयूं आहिनि। ऐं को पॉलिटिकल गवर्नमेंट्स कोन कयूं आहिनि। हीअ पॉलिटिकल गवर्नमेंट कान्हे, हीअ रातो राति तंज़ीम ठही आहे, रातो राति एवोपरेट थी वेंदी, माना जीअं गरम पाणी जी उॾामी ख़तमु थो थी वञे। सो हिन जो ट्रेंड इहो ई आहे। पर हाणे हिननि ट्रेंड खे असांखे एज़ अ पॉलिटिकल वर्कर आउं सम्झां थो त कंहिं बि सूरत में पीपल्स पार्टी बि इहा थी चाहे, हर पॉलिटिकल माण्हू इहो थो चाहे, पॉलिटिकल पार्टी इहा थी चाहे त सिस्टम डीरेल न थिए, को फॉक्सिस ऐं वुल्फ्स न अची वञनि। इहो न थियणु खपे, बाक़ी सिस्टम खे हलणु खपे। को सरप्राइज़ वाक़ई तव्हां नज़र अचे पियो? मूंखे सरप्राइज़ इहो नज़र अचे थो त जेको आहे सो अशरफ गनी वांगुरु हीअ प्लेन में चढ़ी करे हलियो वेंदो, कंहिंखे पाण सां गॾु वठी थो वञे, उहो मूंखे ख़बर कान्हे। इहो सरप्राइज़ थी सघे थो जीअं अशरफ गनी भॼी वियो। लाल माली खे कोन वठी वेंदो, बाक़ी ॿिए खे लाल माली वरी असांजो दोस्त। बिल्कुलु डॉक्टर साहब, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। इंतिहाई अहम ॻाल्हि ॿोल आहे। अख़्तर हुसैन जवाहर साहब, तव्हां बैरिस्टर आहियो, कानूनी माहिर आहियो, सदारती रेफरेंस बि आहे, 63A जी तशरीह घुरी पई वञे, तव्हां हिन मामले खे कीअं था ॾिसो? साईं ॾिसो, जेको सदारती रेफरेंस आहे एंड इंटरप्रिटेशन ऑफ लॉ और अ कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल घुरी सघिजे थी पई। उन में जेको घुरियो वियो आहे त उहो इहो त छा हिननि खे जेके डिफेक्ट कनि था MNAs, इन्हनि खे डिस्क्वालीफाई करे सघिजे थो, ऐं जे करे सघिजे थो त छा फॉर लाइफ करे सघिजे थो। हाणे इहो मुंहिंजो रायो आहे। सुप्रीम कोर्ट ऑब्वियसली हुन सां एग्री डिसएग्री ऑब्वियसली करे थी सघे। त जेका इंटरप्रिटेशन जॾहिं घुरंदा आहियूं असां लॉ जी, त जुडिशरी ठहियल ई इन जे करे आहे त उहे इंटरप्रेट कनि लॉ खे। त इंटरप्रिटेशन त उन्हनि खे ॾियणु घुरिजे। बाक़ी रही जेसी ताईं ॻाल्हि डिस्क्वालिफिकेशन जी,
त डिस्क्वालिफिकेशन जेका आहे उहा हिन वक़्तु हिन महल कोन थी सघे। छो वजह हिन जी इहा आहे त आर्टिकल 62 में या 63 में जेके बि सिचुएशन्स आयल आहिनि या इवन 63A में उन्हनि में क्लियर कट इहो लिखियलु आहे त जेकॾहिं हू ईअं करे लैंग्वेज खे पढ़ंदासीं त उन मां इहा शइ साबित थींदी ऐं जेकॾहिं उहे वोट ॾियनि था त इहो प्रोसेस उन खां पोइ शुरू थींदो त पार्लियामेंट्री पार्टी माना हिन वक़्तु PTI इमरान ख़ान साहिबु उनजो हेड उहो प्रिज़ाइडिंग ऑफिसर खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर जी डेफिनेशन आहे त स्पीकर उन ॾे इहा मोकिलींदो डेक्लेरेशन त हिननि जेको आहे पार्टी पॉलिसी जे अगेंस्ट वञी करे 63A में मुंहिंजे ख़्याल में B आहे जेको नो कॉन्फिडेंस जे वोट ते हिननि अगेंस्ट वोट कयो आहे त हिननि खे पोइ स्पीकर उनखे प्रिज़ाइडिंग ऑफिसर मोकिलींदो चीफ इलेक्शन कमिश्नर 30 ॾींहंनि में मोकिलींदो ऐं हुननि वटि 90 ॾींहं हूंदा त हू हुन ते डिसाइड कंदा त हिनखे डिस्क्वालीफाई कजे या न। पर हिन में हिकिड़ी ॿी एक्सेप्शन बि आहे त उन खे मोकिलण खां पहिरियां प्रिज़ाइडिंग ऑफिसर ॾे इहा डेक्लेरेशन मोकिलण खां पहिरियां इमरान ख़ान साहिब जन खे ही जेके एक्सपेक्टेड डिफेक्टीज़ जेके चयो वञे उहे आहिनि उन्हनि खे शो कॉज़ नोटिस ॾियणो पवंदो त तव्हां रीज़न असांखे ॾियो त इहो तव्हां ते छो न कार्रवाई कई वञे। हाणे पोइ उन खां पोइ अचे थो सुवाल त इहा डिस्क्वालिफिकेशन जेकॾहिं इहो सॼो अमल थी थो वञे ही वोट ॾेई था वञनि पार्टी जी पॉलिसी जे ख़िलाफ़ ऐं उन खां पोइ डिस्क्वालिफिकेशन इशू थिए थो त हाणे सुवाल अचे थो त छा इहा लाइफ टाइम डिस्क्वालिफिकेशन आहे या फॉर द दिस टर्म। त इन में जेको उहो लैंग्वेज आर्टिकल 62 जी 63 जी इहा बि क्लियर आहे। सही 62 हिकु F जेको सादिक़ अमीन वारो आर्टिकल आहे रेड विथ 63 इन ते सुप्रीम कोर्ट जी जजमेंट मौजूदु आहे त जेकॾहिं इन जे तहत को बि डिस्क्वालीफाई थिए थो त इट्स अ डिस्क्वालिफिकेशन फॉर लाइफ। पर मां हिन ते वधीक चवंदुसि त उन आर्टिकल जी लैंग्वेज एतिरी क्लियर आहे त इहो चई सघिजे त 62 हिकु खां A खां F जी ताईं जेतिरा बि उन में डिस्क्वालिफिकेशन जा या 63 में आहिनि उन्हनि जी लैंग्वेज बि इहा आहे त कहिड़े बि हेड में जेकॾहिं डिस्क्वालीफाई थिए थो त फॉर लाइफ हूंदो। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इहा इंटरप्रिटेशन ॾिनी त उहा फॉर लाइफ वारी इंटरप्रिटेशन ॾींदी त इहे डिस्क्वालीफाई जेकॾहिं थिया त फॉर लाइफ थींदा ऐं हिन टर्म जे लाइ नाहे। जेकॾहिं साईं जन वटि टाइम हूंदो इजाज़त ॾींदा त मां इहा लैंग्वेज पढ़ी करे उनखे इंटरप्रेट करे बि ॿुधाए सघां। बिल्कुलु बिल्कुलु जवाहर साहब पाण ॻाल्हि ॿोल्हि जारी रखूं था कानूनी मामला बि आहिनि उनखे बिल्कुलु सम्झूं था। काई साहब सीनियर सहाफ़ी आहियो इस्लामाबाद जो रुख कहिड़े तरफ़ वेंदे ॾिसो पिया सूरताल कहिड़े तरफ़ वञे पई 27 तारीख़ 28 तारीख़ सरप्राइज़ ॾियण जे लाइ हुकूमत अपोज़िशन सभिनी लाइ जेको ही जेको वक़्तु आहे त सभिनी लाइ टफ तव्हां कीअं था ॾिसो? मुंहिंजे ख़्याल में सभ खां वधीक टफ ही जेको वक़्तु आहे उहो पार्लियामेंट जे लाइ आहे। पार्लियामेंट में जो कुझु थी रहियो आहे या जेको माज़ी में थींदो रहियो आहे उहो एॾो जेका हींअर जेके जंहिं सिचुएशन में मुंहिंजी ॻाल्हि पहुती आहे उहा ॾाढी ॻणती जोगी आहे ऐं उन्हनि खे जीअं बैरिस्टर साहिबु चयो 63A तमामु क्लियर आहे। उन जे लाइ सुप्रीम कोर्ट में वञणु मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु टाइम गेन करण खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे को ऐं 63A में अहिड़ी का ॻाल्हि अभाम ई कोन्हे जंहिंजे करे तव्हां वञो ऐं उन खां पुछो त बाबा तव्हां लाइफ टर्म जे लाइ मोकिलींदो या जेको आहे सो तव्हां हिकिड़े 5 सालनि जे लाइ तव्हां हुनखे कंदो उहो त बाद जी ॻाल्हि आहे। हींअर इशू इहो न आहे। इहो इशू तॾहिं थिए जॾहिं उहो वाक़ियो थी चुको हुजे। जेकॾहिं अटॉर्नी जनरल इहो चए थो त 302 जो जेको आहे कानून आहे उहो बि क़तल खां नथो रोके त पोइ जेको आहे सो असां कीअं था जेको आहे सो हुनखे चई सघूं त बाबा हीअं की बाबा ॻाल्हि इहा आहे त उहो 302 जो क़तल खां नथो रोके पर उहो लॻंदो त क़तल खां पोइ न अॻ में त नथा लॻाए सघो। जेकॾहिं केरु चवे त बाबा मां हीउ क़तल करणु चाहियां थो त अॻ में लॻाईंदोसि छा ज़ाहिर आहे जॾहिं उहो त तॾहिं वेंदो उनजे लाइ अलॻि कानूनी माहिर आहिनि जेके उहे ॿुधाए सघनि था। पर मुंहिंजे ख़्याल में त हींअर जेको इहो 63A जो मामिलो आहे उहो ज़ाहिर आहे ॻाइणु चाहिनि था। ऐं ॿी ॻाल्हि जेका तव्हां पंहिंजे इंट्रो में बि कई
त कुझु माण्हू वापसि अचनि था, जीअं लाल माली साहिब बि चयो। मुंहिंजे ख़्याल में त हीउ हिकिड़ो अहिड़ो मौक़ो आहे जॾहिं जेको पता जेकॾहिं वक़्त खां अॻु में ज़ाहिर थींदो त पोइ ईअं ई थींदो जीअं अॼु असेंबली में क़ौमी असेंबली में थियो। त हीअ जेके अॻु में ज़ाहिर थी पिया ऐं जंहिंजे करे हीअ जेको आहे सो हुकूमत होशियार थी वई त केरु केरु किथे किथे केतिरा माण्हू आहिनि, तोड़े जो बज़ाहिर उनखे अंदरूनी तौर ते ख़बर त हुई, पर मीडिया जे साम्हूं उन्हनि खे आंदो वियो। त मुंहिंजे ख़्याल में इहो वक़्त खां अॻु में हुयो ऐं वक़्त में अॻु जे हुजण जे करे हाणे हुननि खे इहो चवणो थो पए त असां गवर्नमेंट में आहियूं। ईअं नथा चवनि असां इमरान ख़ान सां आहियूं, हू चवनि था असां गवर्नमेंट सां आहियूं। इहो गवर्नमेंट सां हुजण जी ॻाल्हि करे जीअं दियर साहिबु जेको आहे जेकॾहिं आयो आहे त दियर साहिब जो मुंहिंजो जेसिताईं मुंहिंजी सम्झ मुताबिक़ हू सिर्फ़ु इन कानून खां बचण जे लाइ हू चई सघे थो, छो त ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं वोटिंग थींदी या जेको आहे सो उहा थींदी। त इहा सूरत हाल आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में इहा ज़िमेदारी हिज़्ब इख़्तिलाफ़ जी त पंहिंजी जाइ ते आहे, सभ खां वॾी ज़िमेदारी हुकुमरान जमात ते आहे, इमरान ख़ान ते आहे जेको वज़ीर आज़म आहे, ऐं सभ खां इन खां बि अञा वधीक ज़िमेदारी स्पीकर ते आहे त हू पार्लियामेंट जे तक़दुस खे बहाल रखे ऐं जेका आइन ऐं कानून मुताबिक़ जेका सूरत हाल आहे, रूल ऑफ बिज़नेस में जेका सूरत हाल आहे उन मुताबिक़ हले। बिल्कुलु। लाल माली साहब, बिलावल भुट्टो साहब अॼु चयो आहे त ईंदड़ जीअं ई हे सेशन शुरू थींदो त इमरान ख़ान अॻूणे अॻूणो वज़ीर आज़म थी वेंदो। अहिड़ी सूरत हाल जुड़ी चुकी आहे, तव्हांजा एतिरा माण्हू टुटी चुका आहिनि लाल माली साहब? इन ते चवण खां पहिरीं जेको 63A ते ॻाल्हि हले पई उन में आउं वाज़े कंदो हलां त हाणे इहो ऑलमोस्ट सेटल थी वई आहे इहा ॻाल्हि त जेको बि डिफेक्ट करे पियो या जेको बि लोटो थिए थो हू वोट कंदो, उनजो वोट काउंट थींदो। पर जेका क़त्ल जी ॻाल्हि थिए थी पई, ॾिसो क़त्ल जी हिकिड़ी सज़ा तयन आहे त हीअ सज़ा हूंदी, लाइफ उमिरि क़ैद हूंदी या फांसी हूंदी या जेको हूंदी, उहो उन में क्लियर न आहे ऐं उन ते जेको आहे प्रेसिडेंशियल जेका आहे रेफरेंस ठहियो आहे ऐं असीं उमेद रखूं था त इन में लाइफ टर्म ॾिनो वञे, छाकाणि इन जो मक़सदु इहो हुयो, इन जो जेको नवाज़ शरीफ़ इहो आंदो हुयो, इन जी विक्टिम बेनज़ीर थींदी रही आहे, मुख़्तलिफ़ जेके वज़ीर आज़म थींदा रहिया आहिनि, उनजो मक़सदु इहो हुयो, इन आर्टिकल आणण जो मक़सदु इहो हुयो त फ्लोर क्रॉसिंग ऐं हॉर्स ट्रेडिंग रोके सघिजे। ईअं न थी सघे त को पंहिंजो इंडस्ट्रियलिस्ट हुजे, को गैर मुल्की हुजे, को फॉरेनर हुजे, 2-4 रुपया ख़र्च करे ऐं मेंबरनि खे पहिरां पाकिस्तान जी हुकूमत खे फाको कराए, इहो उनखे रोकणु उनजो मक़सदु हुयो, जंहिंमें हाणे ही सभु पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जेके जमहूरियत जूं चैंपियन आहिनि, इहे सभु गॾिजी हाणे इन खे जेको बेअसर करणु चाहिनि थियूं ऐं चाहिनि थियूं त कंहिं बि सूरत में इन जो इस्तेमालु न थिए ताकी हिननि जो जेको आहे मक़सदु हल थी सघे। ऐं जहिड़े नमूने जमहूरियत जो मज़ाक़ उॾायो वञे पियो, ऐं छाकाणि त केटीन सां ॻाल्हायां पियो त हींअर जेका सिंध लाइ वॾो जेको अलार्म पैदा थियो आहे उहो इहो थियो आहे त नवाज़ लीग वॾी होशियारी कंदे जेको आहे सिंध हाउस खे इस्तेमालु कयो आहे, सिंध हुकूमत खे इस्तेमालु कयो आहे ई लोटा ख़रीद करण लाइ या मेंबरनि खे ख़रीद करण लाइ या पंहिंजो फ्लोर क्रॉसिंग लाइ। इन में सिंध जे माण्हुनि जो हिकिड़ो तासुर ठहे थो पियो त हू को वॾी करप्शन में इन्वॉल्व आहिनि ऐं सिंध जे जेको गवर्नमेंट जा पैसा आहिनि उहे बि इन में शामिल आहिनि। इतादियुनि जी ॻाल्हि थी रुगो ॾाहिर साहिब जी न आहे, अॼु इतादी असांखे बि मिलिया, तव्हां बि ॾिसो था पिया किथे कॾहिं चयो आहे त असीं जेको आहे वञूं था छॾे वञूं था, उन्हनि अञा ताईं अहिड़ी का ॻाल्हि कान कई आहे। BAP जा अॻुवान मिलिया, हुननि भई अॼु अहिड़ी का ॻाल्हि कान कई आहे ऐं मेंबरनि जी वापसी पिणु शुरू थी वेंदी आहे। ऐं हाणे जेका ॻाल्हि जेका कनि था ॿिया खिलदा साहिब ऐं पंहिंजो डॉक्टर साहिब, पर ॻाल्हि इहा आहे ख्वाजा साहिब त ॻाल्हि इहा आहे त हीअ चवनि था त इमरान ख़ान मज़हब जो कार्ड इस्तेमालु करे थो पियो। हाणे इहो कंहिंखे ख़बर कान्हे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मज़हब जो कार्ड सभ खां वॾो इस्तेमालु कयो, हू त इहो बि ॿुधाए वियो त मुस्लमान केरु आहे केरु कोन्हे, हू छा न करे वियो, मज़हब केतिरे क़दुरु हुन आख़िरी पंहिंजे इक़्तिदार बचाइण लाइ इस्तेमालु कयो। ऐं नवाज़ शरीफ़ त अमीरुल मोमिनीन थियणु चाहियो पए, नवाज़ शरीफ़ जी त सॼी पैदावारी ज़ियालक जी आहे ऐं ज़ियालकी जेका आहे उहो मज़हब ॾे ई जेको उन ते हलियो। हाणे हिननि वटि हींअर जेको आहे जेको चवनि था त इमरान ख़ान भॼी ॿिए मुल्क हलियो वेंदो, हाणे इहा रवायत पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी न आहे, इहो नून लीग जी रवायत आहे, इहा माज़ी में बि रही आहे। ऐं जेकॾहिं अॼु बि ॾिसो त नवाज़ शरीफ़ मुल्क मां भॻल आहे ऐं हू भगोड़ो आहे, बुज़दिल आहे, कोर्टनि मां सज़ा याफ़्ता हुजण बावजूदि मुल्क में वापसि अचण लाइ तयारु न आहे। मोहतरम बेनज़ीर भुट्टो ॿाहिरि रही आहे, अहिड़े नमूने ही सभु मुल्क मां भॼंदा रहिया आहिनि, इहो असांजी रवायत न आहे। हाणे जेका तव्हां ॻाल्हि कई आहे त बिलावल भुट्टो साहिबु सम्झे थो, सम्झणु हुननि जो हक़ आहे,
वॾे जेको सम्झे हू त इहो बि सम्झनि था त राति जो जेको आहे वज़ीर आज़म केरु थींदो, मुल्क जो सेनेट जो चेयरमैन केरु थींदो, मुल्क जो सदर केरु थींदो, सुबुह जो अखि खुले थी त वरी सूरत हाल तब्दील नज़र अचे थी। हाणे सॼो मामिलो इहो आहे त हिननि खे 172 माण्हू जेके आहिनि असेंबली में साबित करणा आहिनि। हाणे असांजो हिकिड़ो वाज़ह मौक़ुफ़ आहे, असांजे स्पीकर जो बि वाज़ह मौक़ुफ़ आहे त आइन ऐं कानून मूजिबि असेंबली जी कार्रवाई हलंदी ऐं इनशाला मंडे खां पोइ 7 ॾींहंनि अंदरि इन ते वोटिंग थी वेंदी। हाणे हिननि खां मेंबर पूरा थियनि कान था, जेके ई पकिड़े थकिजी पिया आहिनि, जेके आहिनि से बि हिननि खां वञण जे जेको आहे उन में प्रोग्राम ते आहिनि। तो इनशाला तव्हां ॾिसंदव त इहो जेके तक़रीरूं कनि, वणे जेको सियासी ॻाल्हियूं कनि, हिननि जो हक़ आहे, पर हिननि खे शिकस्त नसीब थींदी ऐं तव्हां जेको इमरान ख़ान जेको आख़िरी कार्ड जेको ट्रम्प कार्ड खेॾंदो उहो हिननि खे छड़ो छड़ करे छॾींदो। अच्छा लाल बाली साहब, उहो ई सरप्राइज़ हूंदो? जी बिल्कुलु उहो ई सरप्राइज़ हूंदो। असीं 27 तारीख़ ते बि सरप्राइज़ ॾींदासीं। पाकिस्तान जो सभ खां वॾो जलसो इनशाला थींदो इस्लामाबाद में, ऐं वोटिंग खां हिकिड़ो ॾींहुं पहिरीं या वोटिंग वारे ॾींहुं इनशाला सरप्राइज़ ॾींदासीं। पर हिकिड़ी ॻाल्हि वाज़ह कंदो हलां, जेके उफ़ाऊं आहिनि त को इदारनि जे हवाले सां कंहिंखे डी सीट कंदो, कंहिंखे डी नोटिफाई कंदो, कंहिंखे नोटिफाई कंदो, अहिड़े क़िस्म जो सरप्राइज़ यकीनी तौर ते न हूंदो। इहे उफ़ाऊं आहिनि ऐं इहे इदारनि जे ख़िलाफ़ उफ़ाऊं आहिनि, जेको ख़ासि तौर ते मुख़ालिफ़ धुर जेका आहे उहो कूड़नि सोशल मीडिया अकाउंट्स जे थ्रू रिसेंटली फैलाईंदी रही आहे ऐं नथो सम्झां त अहिड़े क़िस्म जो कोई इम्कान आहे। अच्छा खेल साहब, लाल माली साहब जो बि तव्हां ॿुधो त रवायतूं जेके आहिनि ॿाहिरि वञण जूं, जेके उन्हनि जा लफ़्ज़ात भॼी वञण जूं, उहे नवाज़ लीग जूं रहियूं आहिनि। असां इमरान ख़ान कॾहिं बि ईअं न कयो आहे। हिकु त इहो सुवालु, ॿियो शेख रशीद साहब बि चवनि पिया त जल्द चूंडूं बि थी सघनि थियूं। तव्हां छा था ॾिसो? ॾिसो, नवाज़ शरीफ़ साहिबु जेको हींअर वियो हो ॿाहिरि, उहो इलाज लाइ वियो ऐं उनजी इजाज़त वज़ीर आज़म पाकिस्तान ऐं कैबिनेट ॾिनी ऐं उन्हनि जे डॉक्टरनि जो बोर्ड जेको उनजे अंडर में हो, पंजाब गवर्नमेंट ऐं जेकी संदसी अस्पताल आहे उनजे डॉक्टर ॾिनी ऐं उन्हनि जी मर्ज़ी सां वियो। नवाज़ शरीफ़ ईअं ॿाहिरि न वियो ऐं नवाज़ शरीफ़ पंहिंजो त उते इलाजु करायो आहे, पर हिन हुकूमत जो बि इलाजु करे ईंदो इनशाला, जल्दी ईंदो जॾहिं बि डॉक्टर उनखे इजाज़त ॾींदा। ऐं इहो बि नवाज़ शरीफ़ ई आहे जंहिं नई तारीख़ लिखी, जंहिंजे ख़िलाफ़ु फ़ैसिलो आयो, हू मोटी आयो, पाण अकेलो न आयो, पंहिंजी घरवारी खे बीमारीअ बिस्तरे ते छॾे आयो ऐं उन्हनि जी कंडीशन सभिनी खे ख़बर हुई, पंहिंजी न्याणी खे वठी आयो। दुनिया जी तारीख़ में केर बि पंहिंजे औलाद खे गॾु जेल में वठी वञे, मूंखे कोई अहिड़ी हिस्ट्री ॾेखारी वञे, इहो नवाज़ शरीफ़ आहे। ऐं ॿी ॻाल्हि, लाल माली खे सिंध जो वॾो ॾुख आहे। मूंखे लाल मालीअ जे सिंध दोस्ती ते को शक कोन्हे, बिल्कुलु असांजो दोस्त आहे, सिंध दोस्त आहे ऐं हिन जो पंहिंजो सुठो हिकिड़ो किरदारु सियासी रहियो। पर जेकॾहिं लाल माली में आउं सम्झां थो त एॾो ई सिंध ऐं सिंध हाउस जो हिनजी ॻणती आहे त जॾहिं हिननि जे लोफरनि, हिननि जे गुंडनि जॾहिं सिंध हाउस जे तक़दुस में जेकी गुस्ताखी कई, जेको हुनजा दरवाज़ा टोड़िया विया, लाल खपे आहे हिकिड़ो ट्वीट करे हा या हिकिड़ो शर्मिंदगी वारी ॻाल्हि करे हा, पंहिंजी पार्टी जे अॻियां इख़्तिलाफ़ राय रखे हा, किथे असांखे ख़बर पए हा। उन वक़्तु सिंध जी हिनखे ॻणती कोन हुई, हुजे हा त वधीक बहितर हो। छाकाणि मूंखे त उमेदु हुई त लाल माली ईअं कंदो, पर उन्हनि न कयो। ॿी ॻाल्हि मां चवां थो, मूंखे इहो ॿुधायो वञे, डॉक्टर रमेश कुमार जॾहिं नून लीग छॾी हुई, न असांजी लीडरशिप असांखे हुकुम ॾिनो, न असांजे कंहिं वर्कर हुनजे घर ते हमिलो कयो, न हुनजे ख़िलाफ़ु किथे ॻाल्हायो, न अब्यूज़ लैंग्वेज यूज़ कई वई। हिननि खे रमेश 4 सालनि खां ॻाल्हाईंदो रहियो हिननि पंहिंजी हुकूमत में, पार्लियामानी पार्टी जे अंदरि। हाणे मूंखे ॿुधाए रमेश खे केरु पैसा, रमेश खे कहिड़ी परवाह जेको पैसा वठी, हुनजी सियासत सां मूंखे सौ इख़्तिलाफ़, हुन तरीक़ेकार सां आउं मुतफ़िक़ न आहियां। पर आउं हिननि जी हिकिड़ी रवैये जी ॻाल्हि कयां थो त हुनजे घर ते हमिलो करे, हुनजी घरवारी लाजिस ते वेठी, उन ते गुंडा मोकिलणु, इहे वज़ीर आज़म इमरान ख़ान जा कम आहिनि। या ॿिया जेके बि हिननि जा मेंबर्स आहिनि, उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॻाल्हाईंदा रहनि त तव्हां जेको इल्ज़ाम हणो था त बाबा सिंध जो पैसो, सिंध हाउस जो पैसो, हाणे उहो तव्हांजो ग़लति आहे। इहो कारोबार तव्हां कंदा रहिया आहियो। हिननि जे गवर्नर सिंध, जिते लियाकत जतोई साहिबु चवे थो त 32 करोड़ रुपया वठी हिकिड़े सेनेट जी सीट विकी वई आहे। ही ख़रीद फरोख्त जो धंधो इमरान ख़ान थो करे। बलोचिस्तान जी सीट हिननि इस्लामाबाद जे माण्हू खे 40 करोड़ में ॾी। हिननि जी पार्टी जा माण्हू ॻाल्हि कनि था, असां नथा कयूं। त मां सम्झां इहो धंधो सॼो सियासत जो, असांजी सेनेट जी अक्सरियत खे अक़लियत में तब्दील करण वारो इमरान ख़ान आहे। कंहिंजो पैसो हलियो, छा हलियो, कहिड़ी फ़ोन कॉल हलियूं, इहो सॼो ही धंधो कंदा रहिया आहिनि मौजूदु। असां अगरि माज़ी में ग़लतियूं कयूं न, असां COD मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं नवाज़ शरीफ़ साइन करे उनखे हमेशह लाइ दफ़न करे छॾियो। असांजी इहा रवायत रही न आहे।
MNAs जो हक़ आहे मूंखे हिते सिक्योरिटी न आहे ऐं सिंध हाउस में एप्लीकेशन ॾेई या बुकिंग कराए सघां थो, हुते रही सघां थो। इहो जेके बि प्रॉपर्टियूं आहिनि, लॉजिस आहिनि, हाउसिस आहिनि, इहे MNAs MPs खे उनजे फैमिलीज़ खे उते बिल्कुलु मिली सघे थो। जेकर नई ॻाल्हि न आहे, पहिरियों दफ़ो त न रहिया हुन हाउस में माण्हू। नुज़रत पठान जे घर ते गुंडा मोकिलिया विया, उहो सिंध जी न्याणी आहे, उहो सिंध हाउस में न रहंदी त पोइ छा बनीगाला में वञी रहंदी छा? ज़ाहिर उहो तहफ़ुज़ थी छा? त अहिड़ो रवैयो जेकॾहिं तव्हां रखंदो त ज़ाहिर मेंबर रहंदा। उन्हनि इहो त न चयो वोट था असांखे शमूलियत कई आहे, उन्हनि हिकिड़ो पंहिंजो इख़्तिलाफ़ ज़ाहिर कयो। अगरि तव्हांखे ॻणती तव्हां उन्हनि खे गुंडा मोकिलिया, उनजी मज़म्मत करणु खपे लाल माली जहिड़े माण्हू खे। ठीकु आहे खेलदास, बिल्कुलु आहे। पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। डॉक्टर साहब, इत्तेहादनि जी बि ॻाल्हि पई आई, MQM वटि तव्हां पहुता आहियो। लाल माली साहब, तव्हां कुझु चवणु था चाहियो? हाँ, खेल साहब मुझे ॾह दफ़ा नालो खड़ी हो। जी जी, तव्हां चओ त पोइ डॉक्टर साहब ॾे था वञूं। जी हाँ, तव्हां बिल्कुलु ॾिसो, जेकॾहिं सिंध हाउस ते हिनखे आऊं त सम्झां थो खेलदास तो सिंध सां तालुक़ रखी थो, सिंध जो हिकिड़ो तक़दुस आहे, सिंध सूबे जो तक़दुस आहे, उनजी इंटीग्रिटी आहे, उनजी सॉवरेंटी आहे। उनजे नाले खे इस्तेमालु करे एॾी गंदी गेम ऐं जमहूरियत जे ख़िलाफ़ खेॾी वञे पई त मज़म्मत तव्हांखे करणु घुरिजे। जेसिताईं असांजो तालुक़ आहे त असांजी पुलिस उन ते एक्शन वरितो आहे। जेकॾहिं MNAs इन्वॉल्व हुया उन ते FIR कटी आहे। असांजे प्राइम मिनिस्टर चयो आहे त इहो ग़लति आहे। इहो अवां जूं रवायतूं आहिनि। असां त सिंध अभी त मुल्क जी जेका सुप्रीम कोर्ट हुई उन ते तव्हांजे प्राइम मिनिस्टर उन वक़्तु हमिलो करायो हुयो। तव्हां त उन वक़्तु तव्हां जेको मीडिया सां जेको कयो, मूं तव्हांखे ॿुधायो त उन वक़्तु एॾो ख़तरनाक माण्हू साबित थियो त अमीरुल मोमिनीन तव्हांजो इहो जेको तव्हां सिंध जी ॻाल्हि था करियो, तव्हांजे पार्टी में आहियो, उनजो जेको चेयरमैन हींअर आहे या रूह रवा आहे नवाज़ शरीफ़ साहब, उन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जूं बरहना तस्वीरूं जहाज़नि मां किरायूं हुयूं। हुन जेको बेनज़ीर सां छा न कयो, बेनज़ीर ते नवाज़ शरीफ़ इमरान ख़ान केस दाख़िल कया, उहे नवाज़ शरीफ़ कया। त पहिरीं तव्हां हुनजी मज़म्मत करियो त उन छा न कयो सिंध जे माण्हुनि सां ऐं सिंध सां। बिल्कुलु डॉक्टर साहब, पाण ही त बहस मुबाहिस हले थो, पर इत्तेहादनि जी ॻाल्हि अचे थी, MQM जी अचे थी। MQM वटि मौलाना साहब पहुतो, पीपुल्स पार्टी साहब उन्हनि जी गॾिजाणी थी। मां तव्हांखां पुछणु चाहींदुमि, भला MQM उन्हनि खे बि आसिरो ॾिए पई, तव्हांखे बि आसिरो ॾिए पई, इत्तेहादी का डबल गेम पिया खेॾनि छा तव्हां सां? सर, हाणे क़ब्ल वक़्तु आहे इहे चीज़ चवण जो, पर जेके असांजी लीडरशिप ऐं मौलाना साहब ऐं पंहिंजो शहबाज शरीफ़ साहब सां हिननि इंटरेक्ट कयो आहे, उन हिसाब सां त हू अचनि पिया MQM वारा या बाप पार्टी या पोइ वरी क्यू लीग। तो हाणे दिलनि जो हाल त अलाह बहितर थो ॼाणे, पर आउं सम्झां थो त हू 27 या 28 ताईं अनाउंस करे छॾींदा। ऐं नेचुरली हर माण्हू पंहिंजो सिर थो बचाए। साम्हूं हिकिड़ी फाशिस्ट पार्टी आहे जेको तोड़ फोड़, सिंध हाउस ते हमला, उनखां पोइ माण्हुनि जे घरनि ते हमला, वरी इहो धमकियूं ॾियण त बाबा बच्चन जे स्कूल्स ते हमला, हिननि जी शादियूं कोन थींदियूं। हाणे इहे सभु चीज़ूं जेकॾहिं तव्हां बारीक बि हिननि खां ॾिसो त इहे फाशिस्ट ऑर्गेनाइज़ेशन कंदियूं आहिनि दुनिया में, जेके अञा ताईं जिन रूल कयो आहे। त हाणे असांजो वास्तो अहिड़े फाशिस्ट मेंटेलिटी जे माण्हू सां थियो आहे, पर इन्हनि जो अंत सुठो कोन्हे। मसोलिनी जहिड़े नमूने ख़तमु थियो, हिटलर जहिड़े नमूने ख़तमु थियो, तोजो जेको जापान जो हो उहो वरी आख़िर में जेको तारीख़ी तौर तव्हां पढ़ंदो किताबूं त उहो भाड़ियो थी वियो, पाण खे पॉइज़न खाधी पर बची वियो, ऐं उन तमामु बुज़दिलाने अंदाज़ में हुनजो अंत थियो। त हाणे इमरान ख़ान वटि चोथों जेको अशरफ गनी आहे। त हाणे हिन जो अंत थियणो इहो ई आहे, पर जेको फाशिज़म जेको पाकिस्तान में हिन आंदो आहे, हाणे चए थो त उहो क़ुर शरीफ़ जी हिकिड़ी आयत जो रेफरेंस थो ॾिए, चए थो नेकी ऐं बदी। हाणे इहो पैगम्बरनि बि मुंहिंजे ख़्याल सां अहिड़ी ॻाल्हि कोन कई हूंदी जेका हीअ थो चए त बाबा नेकी जे तरफ़ असीं आहियूं, बदी जे तरफ़ हीअ सभु पॉलिटिकल पार्टियूं आहिनि। हाणे अहिड़ी तरह जी जेके सो मज़हब परस्ती जी जेका ॻाल्हि करे ऐं जेको आहे सो आवाम खे डिवाइड थो करणु चाहे, खून ख़राबो करणु थो चाहे, या त हू मार्शल आर्ट थो आणणु चाहे, या त हू जेको आहे सो कमांडो एक्शन करे अलिफ बेजीम खे लाहे थो, ॿिए खे आणणु चाहे थो, या छा थो चाहे। नो बडी नोज़ दैट थिंग। हुनजी मेंटल अप्रोच जेका आहे सो उन ते आउं छा तबसरो कयां, पर चवण जो मतिलबु आहे त हिकिड़े अफ़रा तफ़री जो माल पाकिस्तान में हिन कयो आहे। ऐं ॾिसो, अॼु जेका जमहूरियत आहे, अॼु जेका पार्लियामेंट हले थी, उहो रातो राति कमु कोन्हे। 72 साल में हज़ारे माण्हू जेलनि में विया आहिनि, कोड़ा खाधो आहिनि, फांसियूं फांसियुनि ते चढ़िया आहिनि, जंहिंमें वॾी वॾी लीडरशिप, शहीद भुट्टो हुजे, शहीद बेनज़ीर हुजे, ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि,
उहे फांसीनि ते चढ़िया आहिनि। उन खां पोइ अॼु जेको कुझु थोरी घणी आज़ादी आहे, थोरी घणी असांखे इंडिपेंडेंस आहे, थोरी घणी जेको पार्लियामेंट या सिस्टम पियो हले, हिननि में हज़ारे माण्हुनि जो रत शामिलु आहे, क़ुर्बानियूं। ऐं हीउ जेको शख़्स आहे हीअ हरकत करे तारीख़ जे पहिए खे 10 साल पोयां या 15 साल पोयां या 5 साल पोयां वठी थो वञणु चाहे, जेका क़ाबिल मुज़म्मत आहे। ऐं यकीननि हिननि में उहे माण्हू बि शामिलु आहिनि जिन हिन खे पैदा कयो, जिन हिन खे ग्रूम कयो, जंहिं हिन खे आंदो ऐं जंहिं हिन खे हलायो। उहो बि आर्टिकल 6 सां बची कोन सघंदा, जंहिंमें स्पीकर जहिड़े नमूने करे पियो ऐं डेमोक्रेसी या 73 जी जेका उहो बिटरे पियो करे, उन खां उहो बची कोन सघंदा। पर हाणे वक़्त जो इंतज़ारु आहे, पर जेको कुझु थिए पियो उहो सही कोन पियो थिए। ॾिसूं छा थो थिए। पर एज़ अ पॉलिटिकल पर्सन असीं चवंदासीं त सिस्टम डीरेल न थिए, सिस्टम खे हलणु खपे। बिल्कुलु सिस्टम डीरेल न थिए। बैरिस्टर अख्तर साहब, 63A जी पाण तव्हां हाणे तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई, पर चीफ जस्टिस जा कुझु जेके रिमार्क्स साम्हूं आया आहिनि त आइन जी घुरिजूं आहिनि त तव्हां पार्टीअ सां नाख़ुशि हुजो, पोइ बि पार्टीअ सां गॾु तव्हांखे बीहणो पवंदो। जस्टिस मुनीब अख्तर चवे थो त वोट पार्टी ख़्वाहिश ते ई ॾियणो हूंदो आहे। ऐं इन खां अलावा जस्टिस एजाज़ुल हसन पिणु चवे थो त थी सघे थो त मुमकिन थिए त हीउ रेफरेंस जेको आहे उहो वापसि बि करे छॾियो। तव्हां कीअं था ॾिसो? साईं, इहा पंहिंजो मुनीब अख्तर साहिब जिन जेका ॻाल्हि चई आहे उहा बिल्कुलु ईअं ई आहे। छो जो जेकॾहिं तव्हां पार्टी जे ख़िलाफ़ु वञी, अच्छा इहा सिर्फ़ु जेका लागू थिए थी इहा पार्लियामेंट्री पार्टी ते थिए थी, माना जंहिंजी गवर्नमेंट आहे। जेकॾहिं ऑपोज़िशन वारो को फिरे थो त उन जे लाइ कॉन्स्टिट्यूशन ख़ामोश आहे। त इहो बिल्कुलु ऑनरेबल जस्टिस मुनीब अख्तर साहिब जन जी सही ऑब्ज़र्वेशन आहे त आर्टिकल्स इहो ई चवनि था त तव्हां जेको आहे पार्टी जी, गवर्नमेंट वारी पार्टी जी रज़ामंदी सां ई उन्हनि जे चवण ते, माना उन्हनि जी पॉलिसी तहत वोट ॾियो। मां 2 लाइनियूं रुॻो आर्टिकल 63 मां पढ़ंदुसि। चवे थो डिसक्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप ऑफ मजलिस शूरा। मजलिस शूरा असां पार्लियामेंट खे चवंदा आहियूं। 1, अ पर्सन शल बी डिसक्वालिफाइड। शल माना मैंडेटरी, ज़रूरु थींदो ई थींदो, माना हिन में का बि गुंजाइश कोन्हे। फ्रॉम बीइंग इलेक्टेड और चोज़न एज एंड फ्रॉम बीइंग अ मेंबर ऑफ द मजलिस शूरा। हाणे हिन में चवे छा थो पियो? चवे इहो थो त डिसक्वालिफाई जेको थींदो उहो न सिर्फ़ु मेंबरशिप खां थींदो पर चूंडजण खां बि थींदो, माना इलेक्शन बि न विड़ी सघंदो। जॾहिं इलेक्शन न विड़ी सघियो त थी वियो न फॉर लाइफ डिसक्वालिफाई। डिसक्वालिफाई जे तव्हां फॉर लाइफ थियो था त इन जी माना इहा आहे, छा ते था थियो? तव्हां पार्टी पॉलिसी जे तहत वोट न कयो। जेकॾहिं तव्हां पार्टी पॉलिसी तहत वोट नथा कयो ऐं तव्हां ते इहा सज़ा आहे त इन जी माना ऑटोमेटिकली इहा आहे त तव्हां ते लाज़िम आहे त तव्हां पार्टी पॉलिसी जे तहत वोट कयो। जेको ऑनरेबल जस्टिस एजाज़ुल हसन साहिब जिन चवनि था रिटायर्ड, त जेको आहे रेफरेंस मथां वापसि वञे, थी सघे थो उन्हनि जो ओपिनियन आहे। मुंहिंजो ओपिनियन इहो आहे त 3 हिसा हूंदा आहिनि कंहिं बि स्टेट जे अंदरि, हिकु एग्ज़ेक्यूटिव, ॿियो लेजिस्लेचर ऐं टियों जुडिशरी। लेजिस्लेचर कानून ठाहींदो आहे, एग्ज़ेक्यूटिव उनखे इम्प्लीमेंट कंदो आहे, जुडिशरी उन कानून जी इंटरप्रिटेशन कंदो आहे। जेकॾहिं फंडामेंटल जॉब जुडिशरी जी जेका आहे उहा इंटरप्रेट करण लॉ खे, उहा करण खां बग़ैर वापसि मोकिलनि था त पोइ इहा बि हिकिड़े क़िस्म जी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। हाणे हिकिड़ो मूंखे रुॻो मिंट ज़रूरु ॾींदा इन ॻाल्हि ते त मां बि हिकिड़ो पाकिस्तान जो सिटीज़न आहियां। सभ खां पहिरियां त 2 दोस्त जेके आहिनि असांजी पार्टी जा, ही हिक ॿिए खे जूं ग़लतियूं कढनि था। मां इहो सोचां थो त पोइ पाकिस्तान जी अहिड़ी हालत पोइ असां कई आहे शायदि, त जेकॾहिं कोई बि रेस्पॉन्सिबिलिटी खणण लाइ तयारु न। हिकु त इहो, ॿियो अर्ज़ु इहो त साईं जन पंहिंजो डॉक्टर साहिब जन फाशिज़म खे रिलीजन सां कंपेयर कनि था पिया। मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी ग़लति इंटरप्रिटेशन आहे। फाशिज़म खे मां इन ते अर्ज़ु करे थो वञां, जेको हिटलर आयो उहो आर्यन रेस जी बालातर वारे पॉइंट ऑफ व्यू खे खणी आयो। आर्यन रेस मेन हुन जी शइ हुई। ॿी शइ इहा आहे त 97% ऑफ योर पॉपुलेशन इन पाकिस्तान इज़ मुस्लिम।
ऑब्वियसली हिकिड़ो माण्हू आयो ई तव्हां ॾे हिकिड़ी हुन जूं ग़लतियूं जेके आहिनि इमरान ख़ान जूं उहे वरी उन ते बि क्रिटिसिज़म आहे, पर ॻाल्हि इहा आहे उहो जेको मदीना रियासत जी ॻाल्हि करे आयो आहे, इलेक्शन हुन ते खटी आयो आहे, 97% तव्हांजा मुसलमान वेठा आहिनि, त उहो इस्लाम जी ॻाल्हि न कंदो त कंहिंजी ॻाल्हि कंदो? उन इस्लाम जी टीचिंग्स खे मां इमरान ख़ान जी सपोर्ट नथो कयां, उहो जेको बि वञे उनखे ॻाल्हायो था, पर इस्लाम जी टीचिंग्स खे फाशिज़म सां मिलाइणु ग़लति आहे। हिन ते मां एज़ अ सिटीज़न ऑफ पाकिस्तान मौज़ूअ ते पाण बिल्कुलु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॾिसो, फाशिज़म में जेको मुसोलिनी ऐं हिटलर जी हिस्ट्री पढ़ंदो त हुन जेको आहे सो क्रिश्चियनिटी जी फेवर कई हुई, कम्युनिज्म जे हिते केड़ा माण्हू था मरन तव्हांजा फाशिज़म आर्यन मूंखे ॻाल्हाइणो काज़ी आसिफ ने पाण जमात उन्हनि आर्यन रेस खे बुनियाद बणाए त अच्छा आहियूं, असांजो बहितरीन रेस आहे, ॿियनि सभिनि खे मारियो, इहो बुनियाद हुयो। क्रिश्चियनिटी में बि जेकॾहिं रिलीजन खे बेस बणाया हा त क्रिश्चियनिटी जे अंदर कारा मौजूद हुया पढ़ियल लिखियल आहिनि, शयुनि खे सम्झनि था। जी कैसब पाण इन ते बि ॻाल्हि चई, 29 मार्च जे सुबुह खे कीअं था ॾिसो तव्हां? 27 28 गुज़री वञे त अलॻि ॻाल्हि इहा आहे त उहे त ज़ाहिर आहे उनमें सियासी सरगर्मियूं त तमामु घणियूं हूंदियूं ऐं उन वक़्तु छा थो सूरताल चए असां सुभाणे जे लाइ 1 कलाक बाद जी बि ॻाल्हि नथा करे सघूं, पर मां सिर्फ़ु हिकिड़ी 2 ॻाल्हियूं जेके बैरिस्टर साहब चयूं उन ते मां ॻाल्हाइणु चाहींदुमि। हिकु त इहो त पार्लियामेंट में सिर्फ़ु हुकुमरान जमायत ते लाज़िम आहे ऐं मुखालिफ़ धुर ते लाज़िम आहे, मुंहिंजे ख़्याल में ईअं न आहे। ऐं उहो साॻी सर जी गुज़ारिश आहे त अरड़ी तरमीम खां पोइ इहा साॻी ज़िमेदारी जेकॾहिं मुखालिफ़ धुर जो मेंबर बि जेकॾहिं होॾे वञे थो त हुनजे मथां बि साॻी कंडीशन आहे जेका हुनजे मथां। सर इहो बहस बाद जी ॻाल्हि आहे, मां त बहस करणु पार्लियामेंट्री पार्टी चीफ जस्टिस साहब इहो बि चयो आहे त रेफरेंस बजाए मामला पार्लियामेंट में पार्लियामेंट्री पार्टी जेका है उहो हेड ऑफ हुनजो माना गवर्नमेंट पार्टी जेका गवर्नमेंट में पार्लियामेंट्री पार्टी सिर्फ़ गवर्नमेंट जी न आहे हूंदी, तव्हां पार्लियामेंट कवर न कई आहे। पार्लियामेंट्री पार्टी पीपल्स पार्टी जी बि आहे, पार्लियामेंट्री पार्टी जेका पॉलिटिकल पार्टी हूंदी आहे हाउस में हुनजी हूंदी आहे, उहा बात जी ॻाल्हि आहे। तव्हांखे जेके पार्लियामेंट्री पार्टी लीडर हर कंहिंजो अलॻि हूंदो आहे, तव्हां जेके पार्लियामेंट में विया आहियो तव्हांखे ख़बर हुजे। कोई अहिड़ो बि आहे छा एमएनए कोई अहिड़ो जेको पार्लियामेंट्री पार्टी जो न हुजे? ॿुधायो कहिड़ो आहे? पार्लियामेंट्री पार्टी हर कंहिंजी हूंदी आहे, ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी गवर्नमेंट मूंखे ॻाल्हाइण ॾियो, विच में इंटरप्रेट न कयो। ॿी ॻाल्हि इहा तव्हां इहो चयो त डॉक्टर साहब मज़हब जी ॻाल्हि कई, इस्लाम जी ॻाल्हि न कई। तव्हां जेकॾहिं मज़हब जे तो स्पेसिफिक कंहिं मज़हब जी ॻाल्हि था कयो ऐं इस्लाम खे खणी था अचो, मुंहिंजे ख़्याल तव्हां ग़लति था कयो। इस्लाम ते तो ॻाल्हाए, क़ुरान ते तो ॻाल्हाए, कहिड़े मज़हब ते? तव्हां विच में इंटरप्रेट न कयो न, असां ॻाल्हाइण ॾियो न। तव्हां ग़लति था कयो। तव्हां हर मज़हब ते मज़हब जेकॾहिं मज़हब त रुॻो इस्लाम न आहे न, घणा मज़हब डॉक्टर साहब ईअं न चयो आहे। तव्हां ग़लति था कयो। तव्हां इस्लाम जी ॻाल्हि तो करे न। बाबा ॻाल्हि मज़हब साईं मज़हब जी ॻाल्हि कई आहे, इस्लाम जी ॻाल्हि न कई आहे। ॻाल्हाए वठो, टाइम पाण वटि थोरो आहे। फाशिज़म सां न कबो आहे, मज़हब जी ॻाल्हि आहे। तव्हांखे इस्लाम जी किताब में आणे ॿी ॻाल्हि आहे त कंहिं बि मज़हब खे तव्हां फाशिज़म सां कंपेयर नथा करे। तव्हां बैरिस्टर हूंदो पर तव्हां मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि में ग़लति था ॻाल्हायो ऐं तव्हांखे उन शयुनि जी ख़बर न आहे। ऐं तव्हां ॿी ॻाल्हि तव्हां विच में इंटरप्रेट न कयो, तव्हां इंटरप्रेट न कयो, तव्हां ॿिए खे ॻाल्हाइण बि ॾियो ऐं तव्हांखे हक़ न आहे तव्हां ॻाल्हायो। तव्हां बि थियो तव्हांखे बि ख़बर न आहे न, तव्हां हरूभरू ॻाल्हायो था, तव्हांजी ॻाल्हि में कंहिं विच में इंटरप्रेट न कयो। तव्हां जीअं वणेव थी ॻाल्हायो ऐं तव्हां सां तव्हां इलाही ग़लति ॻाल्हियूं कयूं जंहिंजी मां तव्हांखे ॿुधायो। पार्लियामेंट्री पार्टी सभिनी पॉलिटिकल पार्टी जी हूंदी आहे। तव्हां असेंबली विया ई न आहियो न, तव्हां कीअं ॻाल्हायो? तव्हां हरूभरू न ॻाल्हायो न। बैरिस्टरी तव्हां अलाए किथां पढ़ी आया आहियो, ख़बर नथी पए, पर तव्हां जेकॾहिं इहा ॻाल्हि ख़बर आया आहियो, तव्हांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त इन्हनि शयुनि जी सेंसिटिविटी मुख़्तलिफ़ आहे
ऐं तव्हां जे ॻाल्हि कयो था उहा डिफरेंट आहे ऐं तव्हां असां ॻाल्हाइण ॾियो न तव्हां जज़्बाती थिया तव्हां ॻाल्हि उबती कई आहे लाल माली साहब रे वञूं भला न न मूंखे ॻाल्हाइण ॾियो न तव्हां ॻाल्हाइण हूंदा तव्हां ग़लति ॻाल्हि था कयो तव्हांजी ग़लति ॻाल्हि तव्हां मूंखे ॻाल्हाइण नथा ॾियो पिया टाइम मुख़्तसर आहे पाण ॻाल्हि आहे तव्हां पंहिंजे महिमान खे रोकियो ऐं तव्हांजी ज़िमेदारी आहे त तव्हां महिमान ॻाल्हायो असां जेकॾहिं ॻाल्हायूं था मोहतरम जेसिताईं ॻाल्हाईंदो रहियो जेकॾहिं मुख़्तलिफ़ ॻाल्हाईंदो रहियो त कंहिं विच में न आंदो मां ग़लति ॻाल्हि थींदो हुजां मुंहिंजी ज़िमेदारी आहे ऐं साईं जेकॾहिं ग़लति ॻाल्हि करे थो त मां बि मुंहिंजी बि ज़िमेदारी आहे त मां हुनखे रद्द कयां साईं ग़लति ॻाल्हि थो करे त पार्लियामेंट में जेको आहे ॿी पार्लियामेंटी पार्टी न थींदी आहे साईं ग़लति ॻाल्हि थो करे त साईं को कंहिं इस्लाम जी ॻाल्हि कई आहे मज़हब जी ॻाल्हि कई आहे ऐं तव्हां ग़लति ॻाल्हियुनि खे खणी अचे साम्हूं न बीहो ॿी ॻाल्हि इहा त जेको 29 तारीख़ थींदो उहो मुंहिंजे ख़्याल में सभिनी पॉलिटिकल पार्टी जी ज़िमेदारी आहे त पंहिंजी ज़िमेदारी पूरी कनि ऐं उहो पॉलिटिकल पार्टी डेमोक्रेसी जे हवाले सां ऐं पार्लियामेंट जी बालादस्ती जे हवाले सां ऐं ॿियूं जेके शयूं आहिनि उहे सभिनी पॉलिटिकल पार्टी ते साॻी ज़िमेदारी आहे ऐं उनखे उहा ज़िमेदारी पूरी करणु महिरबानी लाल माली साहब लास्ट कमेंट कहिड़ा हूंदा तव्हांजा हिन बेस मुबाहिसे खां पोइ ॾिसो लास्ट कमेंट त इहो हूंदा अचो सभु गॾिजी हिन मुल्क लाइ दुआ घुरूं बाक़ी इहो आहे त 28 तारीख़ ते या 29 तारीख़ ते मुंहिंजो ख़्यालु आहे कुझु त थियणो आहे इहो अञा किसो अॻियां थियणो आहे 2 या 3 तारीख़ ते इहो वञी सघे थो जेतिरी वोटिंग थींदी बाक़ी जेसिताईं मज़हब जे इस्तेमाल जी ॻाल्हि आहे त इमरान ख़ान जे इन ॻाल्हि खे इन करे पसंदि कंदो आहियां त हू हिकिड़ी वाज़ह ॻाल्हि कंदो आहे त मज़हब सेखारे थो त आइन ऐं कानून जी बालादस्ती हुजे ऐं इन्ही कानून जी बालादस्ती जे करे जेको आहे यूरोप आहे या वेस्ट आहे उहो तमामु घणो डेवलप थी वियो प्रोग्रेस करे वियो असीं पोइ हिते रहिजी वियासीं छाकाणि असां वटि आइन ऐं कानून जी का उनखे सुप्रीम न सम्झो वियो त उन जी मतभराई हुजे ऐं इन कॉन्सेप्ट खे खणी ऐं सभिनी खे बराबरी जा हक़ हुजनि अक़लियतनि खे औरतुनि खे इहो कॉन्सेप्ट खणी ख़ान साहब इहो ॻाल्हि करे थो ऐं उनजो मक़सदु इहो कोन थो हुजे त को तालिबान वारी ॻाल्हि करे थो त को औरतूं स्कूल न वेंदियूं नियाणियूं स्कूल कोन वेंदियूं या अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हुन करे कान कई आहे सो लिहाज़ा उनजो पंहिंजो हिकिड़ो हक़ आहे ऐं उहो पंहिंजो उनजो हिकिड़ो नैरेटिव आहे ऐं बाक़ी इंशाअल्लाह लास्टली इहो ई त इहो अपोज़िशन खे जेका आहे नाकामी नसीब थींदी ऐं इमरान ख़ान विक्टोरियस थी नरवार थींदो इंशाअल्लाह अप्रैल में ऐं ईंदड़ वक़्तु जेको आहे अपोज़िशन लाइ ॾुखियो हूंदो बिल्कुलु लाल माली साहब ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो महिरबानी तव्हांजी तव्हां KTN न्यूज़ खे वक़्तु ॾिनो खेलदास कोहिस्तानी साहब तव्हांजी महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब अख्तर हुसैन जब्बार साहब काज़ी आसिफ साहब तव्हां सभिनी जी महिरबानी वाक़ई बि इंतिहाई अहम ॾियारा हली रहिया आहिनि समूरा मामला कानूनी वे सां थियणु घुरिजनि आइनी वे सां थियणु घुरिजनि जमहूरी अंदाज़ में थियणु घुरिजनि पुरमन अंदाज़ में थियणु घुरिजनि त जीअं क़ौम वटि जेके प्रॉब्लम्स आहिनि सियासी हुकूमतूं उन्हनि प्रॉब्लम्स जो को हल कढी सघनि वरी नवनि इशूज़ सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त अलाह